सांगड़ खां रिपोर्ट कर रहा है गुलाम कादिर कहरी। सिंध जो मशहूर बुजुर्ग हज़रत बाबा नज़र शाह जो सालियानो उर्स मुबारक निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। 2 ॾींहं जारी रहंदड़ उर्स मुबारक में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। मुख़्तलिफ़ प्रोग्राम तरतीब ॾिना विया ऐं इज्तिमाई दुआ घुरी वई। तफ़सीलात जे मुताबिक़ टांडो आदम रेलवे लाइन सां गॾु अहमदाबाद ते नाले वारे बुजुर्ग हज़रत बाबा नदर शाह जे 2 ॾींहनि वारे 29 उर्स मुबारक जे मौक़े ते मज़ार खे अर्के गुलाब सां गुस्ल करायो वियो ऐं चादर चाढ़ी वई। संजय कुंड कुर्श खां आयल फनकारनि सूफियाणा कलाम ॻाए अक़ीदत जा गुल निशावर कया ऐं वजद तारी करे छॾियो। पूरो पंडाल झूमंदो रहियो। शिरकत कंदड़नि में सरदार राणा मुख्तियार साहब, खादिम अहले सुन्नत मलक गुलजार हुसैन, मोहम्मद हमीर कुरैशी, बाबा फ़कीर मोहम्मद अख्तर शेख, फ़कीर मोहम्मद बसीर अहमद, नज़ीर अहमद मलिक, अफजल अली, मलक शेर खान, अयूब हनीफ शेख, डॉक्टर हनीफ शेख, सोना फ़कीर, सफ़ी बाबा, नवीद फरीद, खलीलुर रहमान अंसारी, अहमद अंसारी, अब्दुल खालिक अंसारी, हबीब रहमान अंसारी, हाफिज हबीबुल्लाह अब्बासी, आशामुल हक सालूम सबियूं, दादू राजा तीरथ मुश्ताक अहमद आराई, वहाडे शहबाज मलिक ऐं 2 ॾींहं सुबुह जो लंगर आम जो बंदोबस्त कयो वियो जेको शाम ताईं जारी रहियो। आख़िर में इज्तिमाई दुआ घुरी वई जंहिंमें पाकिस्तान जी सालमियत, सैलाब ज़दगारनि जी बहाली, आलम इस्लाम खे दरपेश मसइलनि जे हल लाइ पिणु ख़ुसूसी दुआ घुरी वई। कुंड कुर्श खां ईंदड़ पादरीनि समेत टांडो आदम शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि खां सवाइ आलम शहरियुनि पिणु वॾे अंग में